अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير। آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया से आज़म खाक पाए हर वली। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुर्जा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम महफिल मुबारक में स्टेज पे तशरीफ फरमा उलमा व हुफ़ाज़े किराम खुसूसन सदरे महफिल हज़रत पीर तरीक़त मियां गंज बख्श सुहरवर्दी दामत बरकातुहुल आलिया जेके भी महफिल मुबारक में अजीज दोस्त मुसलमान भाव जेके भी मौजूद आए हो सभी के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अजो की है बाबरकत महफिल जेका मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी निस्बत दिस्तारे फजीलत जी निस्बत सां सजाई वई आहे।
असा सभी के हिन मुबारक महफिल में हाज़िरी जो शरफ नसीब थियो आ। दुआ कयूं था त अल्लाह रब्बुल इज्जत असा जी हाज़िरी हिन ज़िक्र वारी भलारी महफिल में कबूल फरमाए। जिन दोस्तन मदरसा हाज़रा जे मुंतज़िमीन मुआविनीन असातिज़े किराम हज़रत अल्लामा साईं मुफ्ती इल्मुद्दीन सिकंदरी या जेके भी साणे रुफ़क़ाए कार इन प्रोग्राम जे इनइक़ाद में शामिल आहिन शरीक आहिन। दुआ कयूं था त शल रब करीम पंहिंजे हबीब लबीब सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में उन्हनि सभिनी जा वेढ़ा मोहब्बतुन बरकतुन सा हमेशा शाद आबाद रखे। चल करीम रब इन इदारे के हमेशा इल्म फैजान जो सुनो मरकज अन्या तरक्किन सा चल रब करीम ने दे इल्म फैज में बरकतुन रखे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुखा अग में बेमा खोड़ सारन आलिमन सगोरन का वाइज़ नसीहत जी गुफ्तगू बुधी हुंदी। नातवानी जी सूरत में बेमा हबीब करीम जो जिक्र बुधो हुंदो। मां मुख्तसर टाइम में चंद मोहब्बत जो गालियों अर्ज करण जे लाए हाजिर थियो आया। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला इन भलारी जिक्र वारी महफिल जे सदके में असा जी जिंदगी जो खताओं लेते मोहब्बत सा आमीन के चो। अल्लाह तबारक व तआला शल एहड़ी कचहरी जिंदगी में असा के खोड़ सारी नसीब फरमाए। सही बाट दे सभी के हलाए ऐ असा के असा जे बच्चन के बे रब करीम इन्हिए नबवी मीरास सा माला माल फरमाए। ये महफिल मुबारक जी अर्ज कयम त दिस्तारे फजीलत जी महफिल इनमें कुछ देर का बाद में इंशाअल्लाहुल अजीज जिन मुस्तफा करीम जी मीरास इल्म जय पंहिंजे सीने में महफूज कयो आहे इंशाअल्लाहुल अजीज उन्हनि जे सिरन ते नूरानी ताज सजाया वेंदा। ऐं जिन रब करीम जो पाक कलाम कुरान मजीद पंहिंजे सीने में संढियो आहे इंशाअल्लाहुल अजीज उन्हनि खे बि दस्तार जी फज़ीलत सां नवाज़ियो वेंदो। असा उहो बि रंग इंशाअल्लाह ॾिसंदासीं। हाणे जीअं मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां वेठा आहियो झूमी करे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ायो त मां तिलावत कयल आयत मुबारका जो तर्जुमो पेश कयां। उन खां बाद में चंद मोहब्बत जो ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। का बि ज़बान सलात जे विर्द खां वांदी न हुजे। इन जे करे त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोहब्बत सां पढ़ियल दुरूद मां पाण ॿुधंदो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सभई मोहब्बत सां गॾिजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ना मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إن
السميع البصير रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो पाक आए उहा ज़ात जै सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं उहा मस्जिद अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातिना सैर इन जे लाइ करायोसूं त जीअं असां उनजे पंहिंजे ख़ास बाने खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं इन्नहू हुवस समीउल बसीर बेशक हो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे ऐं इन्हीअ आयत मुबारका में जेकॾहिं हू जो ज़मीर अब्द जे तरफ़ मोटाइजे त पोइ ॻाल्हि इहा थींदी त रब करीम पंहिंजे उनजे अब्द ख़ास खे जॾहिं सैर सफ़र करायो रब करीम जेके महिरबानियूं कयूं जिन जिन निशानियुनि जो मुशाहिदो कयो उहो अब्द ख़ास उन्हीअ जो मुशाहिदो करे उहो ॾिसण वारो बि हुयो त रब करीम जो कलाम ॿुधी बि रहियो हुयो चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन महीने मुबारक में माह रजब मुरज्जब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिकड़े अज़ीम शान मौजूदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके मौजज़ा आहिनि हुअ त हज़ारनि में चइजनि बल्कि अणगणिया मुस्तफ़ा करीम जा मौजज़ा आहिनि इन जे करे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी ज़िंदगीअ जो लम्हो लम्हो अल्लाह जी निशानी आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद अतहर जो हिकु उज़्व अल्लाह जी निशानी आहे मुस्तफ़ा करीम जे जिस्म जो हिकु वार मुबारक अल्लाह जी निशानी आहे इन जो मतलब आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा हुअत करण खां घणा आहिनि पर जंहिं मौजज़े जी ॻाल्हि मां करे रहियो आहियां इहो मौजज़ो मुस्तफ़ा करीम जे मौजज़नि में वॾनि में मौजज़नि में शुमार आहे इन्हीअ खे मुस्तफ़ा करीम जे ॿिए नंबर मौजज़े जी हैसियत हासिल आहे काऊं नंबर ॿियो नंबर वॾे में वॾो मौजज़ो मुस्तफ़ा करीम जो ॿियो नंबर इहो मेराज शरीफ़ तव्हां हैरान थिया हूंदव त जेकॾहिं एॾो वॾो मौजज़ो इहो ॿियो नंबर आहे त पोइ पहिरियों नंबर कहिड़ो आहे सुभान अल्लाह चओ त अर्ज़ करण जी ॻाल्हि इहा आहे त पहिरें नंबर ते मुस्तफ़ा करीम खे जेको रब करीम मौजज़ो अता फरमायो पहिरे नंबर ते मुस्तफ़ा करीम जो वॾे में वॾो मौजज़ो आहे जेको रब जो पाक कलाम मुहम्मद करीम ॿुधायो चओ सुभान अल्लाह क़ुरान करीम जेको असां तव्हां वटि मौजूद आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु बि उन्हीअ असली सूरत में मौजूद आहे जंहिं सूरत में महबूब करीम ॿुधायो चओ सुभान अल्लाह आसमानी किताब ॿिया बि नाज़िल थिया हबीब करीम खां अॻु में खोड़ सारा सहीफ़ा तौरात इंजील ज़बूर इहे आसमानी किताब इहे न त पोइ मआज़ल्लाह उन्हनि में का कमी हुई या उन्हनि जो शान को घटि हुयो अहिड़ी का ॻाल्हि हुजे उन्हनि में इएं कतई न सम्झिजो पर ॻाल्हि इहा आहे
तो उहे जेके भी आसमानी किताब अग में आया रब करीम जी ज़ात बाबरकात कई भी किताब जे हिफाजत जो ज़िम्मो पाण को रखियो हुयो पर कुरान करीम मुस्तफा करीम जेको असां तव्हां ताईं पहुचायो उन ये पाक कलाम जी हिफाजत जो ज़िम्मो रब करीम पाण खणी छॾियो। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पाक कलाम जेको ॿुधायो रब करीम जो कलाम ऐं सुभान अल्लाह एॾो त अज़मतुन वारो आहे बरकतुन वारो आहे। मां सिर्फ़ हिकिड़ी हदीस मुबारका हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ करे छॾियां बरकत ख़ातिर ज़िक्र मेराज शरीफ़ जो करणु मक़सूद आहे पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैन सूरह इखलास तिलावत कई। इखलास सूरत समझो था कुल हुवल्लाह शरीफ वाली सूरत मुबारक जय जह भेरा तिलावत कई। हबीब करीम फरमायो त उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो महल ठही ऐं जन्नत जो महल ये न समझो त जीअं असां वटि 1000 फुट 1500 फुट जे घर जो मसलो हूंदो आहे तंगीअ जो न जन्नत त जन्नत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो वसारिउ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त उन रब करीम जी ज़ात बाबरकात जी बख्शिश जे तरफ डोड़ी अचो अल्लाह जी बख्शिश दे डोड़ी अचो ऐं उन जन्नत दे डोड़ी अचो जंहिंजी बेकर आसमान ऐं ज़मीनूं आहे। चो सुभान अल्लाह। जन्नत जी बेकर आसमान ऐं ज़मीनूं आहे भला ड्रेग को घटि हूंदी कुझु ईअं न बेकर थोरी हूंदी आहे ड्रेग घणी हूंदी आहे। ये मस्जिद शरीफ आहे हिनजे विरांडे जी ॾिसो हीअ बेकर आहे त थोरी आहे ऐं ड्रेग त सुभान अल्लाह ड्रेग कई बि शइ जी वधीक हूंदी आहे बेकर थोरी हूंदी आहे पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त जन्नत जी बेकरी आसमान ऐं ज़मीनूं आहे। अंदाज़ो लगायो त जन्नत जी ड्रेग केतरी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती ये केर न समझे त रसूलुल्लाह फरमायो त हिकड़ो भेरो मतलब बात जंहिंजे लाइ महल जन्नत में ठही वियो बस उन जे लाइ हिकड़ो महल जन्नत में खोड़ आहे 10 भेरा कुल वल्लाह शरीफ पढ़ाई जन्नत में हिकड़ो महल ठही वियो और ॿिए कंहिंजी कहिड़ी ज़रूरत हुजे पर न मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको 20 भेरा सूरह इखलास तिलावत कंदो रब करीम उन जे लाइ महल तैयार कंदो जेको 30 भेरा पढ़ंदो उन जे लाइ समझो त जन्नत में 3 महल तैयार थी विया। इहे केर न समझे त हिकड़ो महल त 4 महल उन जे लाइ खोड़ आहिनि उन जे लाइ 5-8 बंगला जन्नत जा खोड़ आहिनि पर जेतिरा बि भेरा वधीक पढ़ंदो वेंदो जन्नत में उन जे लाइ महलात ठहंदा ई वेंदा। हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़न नुक्सिर या रसूल अल्लाह ऐ अल्लाह जा हबीब करीम जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे अलाए केतिरा महलात असां जन्नत में ईअं ठाराए छॾींदासूं 10 भेरा कुल अल्लाह शरीफ पढ़ण में कहिड़ी तकलीफ़ आहे असां पढ़ंदा वेंदासूं महल ठहंदा वेंदा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ फारूक आज़म जेकॾहिं तव्हां सूरह इखलास तिलावत करण खां थकंदो कोन को रब करीम मेहरबानियूं करण खां थकण वारो आहे ई कोन को। ज़ोर सां जो सुभान अल्लाह।
अल्लाह करीम मेहरबानी कंदो वीदो उन जे आलो का भी दुखाई कान्हे का हबीब करीम जा प्यारा उम्मती जो अर्ज कयम त कुरान करीम अल्लाह जो कलाम एडिन वडी बरकत वारो को असा तहां वट मौजूद आ यो मुस्तफा करीम जो पहरे नंबर ते वडे में वडो मौजूद है अल्हम्दुलिल्लाह अर्ज कयम न त आसमानी किताब ब्या आया उहे बे अज़मत वारा होया उहे बे हक होया उहे बे अल्हम्दुलिल्लाह कामिल होया उनन में बे हिदायत रहनुमाई सब कुछ होयो पर उनन जी हिफाजत जो जिम्मो रब करीम न खयो होयो उनन कौम उनन में तब्दीली करे छडी हाने भी दिसो अखबार में रिसालन में ये हर साल नवन एडिशन जी शाया जा इश्तिहार ईदा है पर रब तो जाने त कुरान करीम जेको समय साल अग में हुयो अज भी उहो ही आहे जो सुभान अल्लाह इन जा ये न के नवा नवा एडिशन हर साल छपजन उहो ही रब करीम जो पाक कलाम ये कुरान बदल जंदो नाहे जिते पहुंचंदो आहे उन ज़मानन खे बदलाए जो सुभान अल्लाह इन जी हिफाजत जो जिम्मो रब करीम पाण कयो आ लिखत में भी मौजूद आहे त सीनन में भी महफूज सुभान अल्लाह चलो अग में जेके किताब होया वद में वद नबियन सगोरन के याद हुजन ये आम उम्मत के याद कोन हुंदा होया वे किताब पर कुरान करीम जो यो एजाज जो है ना उम्मत जो बच्चो बच्चो मासूम भी हुजे अल्हम्दुलिल्लाह वो भी कुरान करीम याद करे जोर से जो सुभान अल्लाह सलात शरीफ मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला जी ज़ात बरकत हिन महीने मुबारक में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यो अजीम शान मौजज़ो अता फरमायो मुस्तफा करीम के मेराज दी दौलत सा मुशर्रफ कयो यो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब करीम जे दीदार जा मुलाकात जे लाए के बे अर्ज मारूज कोन कया हुआ रब करीम जी ज़ात बरकत पान मेहरबानी फरमाई इन जे बदले में जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतरो रब करीम जी ज़ात बरकत जी इबादत में मारिफत जेका रब करीम जी हासिल कई एहड़ी मारिफत के कहीं पे हासिल कान कई अजीज दोस्त मुसलमान भाई रहो अमा कुदसी हदीस मुबारक बुधी होदी रब करीम जी ज़ात बरकत जो फरमान आए ला यज़ालु अब्दी यतकर्रब इलैया बिन नवाफिल रब करीम फरमायो रबानू मोके नफली इबादत जे जरिए वेझो थींदो वींदो बानू को भी अल्लाह ताला जी ज़ात बरकत जो कुर्ब हासिल करण चाहे जिया इबादत कंदो वींदो फर्ज त आहे कर्ज न पढ़ंदो त गुनहगार थींदो पर फर्ज अदा करे उनखां बाद में नफली इबादत जेतरी भी कसरत सां कंदो अल्लाह ताला जे वेझो थींदो रब करीम फरमायो हत्ता अहबबतुहु एतरो मानू वेझो थींदो वींदो आ जो मां रब करीम पाण उन सां मोहब्बत करण लॻंदा तो सुभान अल्लाह ये मानू रब करीम जो कुर्ब हासिल कंदो मुस्तफा करीम जी इबादत जो गालियों रसूलुल्लाह जो रातियों जागर ये अमा किताबन में भी पढ़ियूं हुंदियूं आलिमन खां भी ॿुधियूं हुंदियूं
तकिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रातों जागी करे रब करीम जी ज़ात व बरकात जो कुर्ब हासिल करन चाहिदा होया एतरो इबादत में मशगूल रहन जो कदम मुबारक मुस्तफा करीम जा सुजी पर अल्लाह पर कोई भी हबीब करीम इहे ही लफ्ज़ रब करीम जी बारगाह में अर्ज कंदा होया त ऐ करीम रब मा अरफना हक़ मारिफतिक मा अबदना हक़ उबूदियतिक ऐ रब करीम जिए तोखे सुञाणण जो हक़ आहे ये असां तोखे सुञाणे न सघियासीं अल्लाह जिए तुझी इबादत जो हक़ आहे या रब करीम असां उहा इबादत जो हक़ अदा न कयोसीं अंदाज़ो लगायो त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हबीब करीम जी ज़ात जेका रब करीम जी मारिफत हासिल कई रब करीम तो जाने त एहड़ी मारिफत के कंहिंखे बि कान्हे पर पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अर्ज़ कंदा हुया त या रब असां उहो हक़ अदा कोन कयोसीं तुंहिंजे सुञाणण जो जेतिरो तोखे सुञाणण जो हक़ आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ही रब करीम जे इबादत जे लाइ मुस्तफा करीम जी कोशिश हुई ऐं हबीब करीम जो तवाज़ु इबादत में खुशू रब करीम के एतो प्यारो हुंदो हुयो जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं रब करीम मेराज ते घुराए करे उते दीदार कराया उलमाए किराम लिखियो अल्लाह ताला जी ज़ात व बरकात ऐं महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान जेके राज ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं थियूं उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं हज़रत शेख अहमद सरहंदी मुजद्दिदी रहमतुल्लाह तआला अलैहि मुजद्दिद अल्फ़े सानी रज़ी अल्लाह तआला अन्हु उन मकतूबात शरीफ में जिक्र फरमायो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रब करीम जी बारगाह में हाज़िर थिया तो उन ये जाए ते अल्लाह ताला जी ज़ात व बरकात इरशाद फरमायो या मुहम्मद अना व अंत व मा सिवा रब आया ऐ तू महबूब आई मुझो तो का सवाए जो कुछ भी कायनात में आए ऐ हबीब करीम यो समूरो कुछ मुतहजे करे खलकियो जोर सा जो सुभान अल्लाह सब कुछ जो कुछ कायनात में यो सब कुछ मुतहजे लाए खलकियो तुझे करे खलकियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी अर्ज़ कयो या रब्बी अंत व अना व मा सिवाक तरक्तु लिअजलिक ऐ करीम रब्ब तुझी पाक ज़ात आए मा अब्द आया तुझी पाक ज़ात जो ना कान्हू आया ऐ करीम रब्ब तो जो कुछ भी कायनात ये समूरी मुझे करे खलकी आए ऐ करीम रब्ब मुबान जो हक इहो अदा कयो आहे ऐ करीम रब्ब तुझे करे कहीं शे जे तरफ मुंह वाठायो ई कोन्हे सब तुझी मोहब्बत में ऐ तुझे इश्क में फकत तुझे तरफ इल्तिफात कयो आहे तवज्जह रहियो आहे बी कई शे जे तरफ में वाठायो कोन्हे को ई दुनिया जहान जबल पहाड़ रसूलुल्लाह जे लाए सोना थी हया तॾहिं बि अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह तआला अलैहि जिक्र फरमायो फरमाए तो वरावतहुल जिबालु शुम्म मिन ज़हबिन
रसूलुल्लाह के पाण दे माइल करण जी कोशिश कई। दुनिया ॾाढी ॾुखी है। असां तव्हांखे छिके थी त देर कयूं ई कोन था। थोड़ी भी का ज़रूरत कंहिंखे पइजी वई पोइ अलाए छा छा रब करीम सल पनाह में रखे। माण्हू ज़मीर इज्जतूं घर बार सब कुछ लुटे वेही रहंदा आहिनि दुनिया जे लालच में हिर्स ऐं हवस में। पर कुर्बान वञा नबियनि जे इमाम ताजदार तां जबल सोना थी हलिया। मुस्तफा करीम ने पाण खे छिकण जी कोशिश कयऊं पर मुस्तफा करीम फरमाईंदा हुया त अल फक़्रु फख़्री मिस्कीनी मु मोहम्मद करीम जो फख़्र। जोर सां जो सुभान अल्लाह। चंगा भला माण्हू ज़मीर विकिणियो वे थोड़ी भी लालच मिले। रब करीम सल रहम करे असां जे हाल समझ में ॻाल्हि न ईंदी भई एॾो वॾो माण्हू कीअं पैसे जे पुठियां सभु कुझु छॾे वेही रहे। पर के अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था त ज़िंदगी दुखनि में तकलीफ़ुनि में दुखनि में भी गुज़ारे वई बि पर नाहक के हक़ न चए। आहे अहिड़ा बि आहिनि। सियासी माहौल में अलाए छा छा ॻाल्हियूं नज़र ईंदियूं आहिनि। रब करीम सल रहम करे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक फरमायो त सोन जा जबल थी पिया जिन रसूलुल्लाह के पाण दे छिकण जी कोशिश कई। फहराहा अय्यमा शममी। मुस्तफा करीम रब करीम जी मोहब्बत में इश्क में दुनिया जी तरफ निहारियो। जोर सां जो सुभान अल्लाह। हजरत पीर साईं सूरह बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जॾहिं न अंग्रेज साम्राज्य हिन धरतीअ ते काबिज़ थियो हुयो। हजरत सूरह बादशाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि 12 सालन जी उम्र मुबारक में गादी नशीन थियो। उन खां बाद में हिकड़ो भेरो तकरीबन 8 साल कैद जा काटिया। विच में वरी दुखियायूं आयूं तकलीफ़ूं आयूं। दरगाह मुबारक ते बमबारी थी। अलाए केतिरो सभु कुझु इहो मिसार जी वियो नुक़सान कयो वियो तबाहियूं कयूं वयूं। हजरत पीर साईं सूरह बादशाह फूह जवानीअ में अलाए केतिरियूं आसाइशूं ऐं आराम हासिल करण जे लाइ पेशकशूं भी थींदियूं रहंदियूं हुयूं त जेकॾहिं आण मञियो असांजे ख़िलाफ़ चढ़ खां जेकॾहिं हथ खणी वठो जेको कुझु बुरो तव्हांखे ॾेई छॾियूं। पर ख़ुदा थो ॼाणे 34 सालनि जी फूह जवानीअ में जंहिं फांसीअ जो फंदो पाइण क़बूल कयो पर झुकण पसंदि न कयो। इहो छा आहे? न त पीर पागारे खे कहिड़ी ज़रूरत हुई हरूभरू कंहिंसां झेड़ो करण। लखे दिलनि जी धड़कन दुनिया जंहिंजे आॾो मुहबत में ईअं झुकियल हुजे। हर शइ दुनिया जे आराम जी वटि मौजूद हुजे। कहिड़ी ज़रूरत हुई उन्हनि खे तकलीफ़ुनि में पवण जी। पर हुन चयो त सिर ॾेई छॾिबो पर रसूलुल्लाह जे दीन जे झंडे खे झुकण न ॾिबो। जोर सां जो सुभान अल्लाह। ऐ महबूब करीम जा उम्मतियो इन जे करे गुज़ारिश आहे सभिनी जी ख़िदमत में त जेतिरो बि जंहिंखे ज़िंदगीअ जो टाइम मिलियो आहे ते खोड़ सारा हूंदा। रब करीम जिन खे दुनिया दौलत माल मिल्कियत ॾिनी हूंदी खोड़ सारा अहिड़ा हूंदा जेके 100 एकड़नि ज़मीनुनि जा मालिक हूंदा। किन वटि प्लाट जायदादूं सभु कुझु हूंदियूं पर दीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ जंहिंखे मिले। पर यादि रखो
हथ बदी गुजारिश कया तो जेका भी जिंदगी मिली आ दीन लाए को कम करे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दीन की खिदमत हजरत सैयदना गौसे आजम रदियल्लाहु ताला अन्हु कदह कदह मोहब्बत में मस्ती में अची करे सिज के मुखातिब की करे फरमाइंदो हुयो त हे सिज छो परे बैठो आई नहीं अच त मुहम्मद करीम जे दीन की खिदमत दुनिया में कुफ्र जुल्म खत्म थी तंहिंजे करे सभिनी जी खिदमत में गुजारिश आहे त जिंदगी मिली आ तो मुस्तफा करीम जे दीन जो कुछ भी दियो बारे वञ त जीअं रसूलुल्लाह जे आॾो हाज़िरी चङी थी। जेके ॻाल्हि सम्झ में अचे थी सो हथ मथे करे जो सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। मुस्तफा करीम जे दीन जो झंडो बुलंदी रहे। ये न समझो त ये रुगो साईं हाफिज अली असगर जो या साईं इल्मुद्दीन जो कम आ बस असा पंहिंजे घर खुश आहियूं न। ये हर उन्हीअ शख्स जो कम आहे जंहिं मुहम्मद मीर ते कलमो पढ़ी त सभई रसूलुल्लाह जे दीन जी खिदमत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब करीम जी ज़ात बरकात जो हो कुर्ब हासिल कयो एहड़ी मारिफत के के हासिल कानती महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब करीम जी ज़ात बरकात जे कुर्ब मोहब्बत में जिंदगी गुजारी आए तकलीफों सखियों आहिन अल्लाह ताला जी ज़ात बरकात एडी तो महबूब सा मेहरबानी गई पर फरमाइदा हुआ मां हती में काबे में आरामी हुइस हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुवट बुर्रा आंदो वियो जेको खच्चर खां थोरो बंदो हुयो घोड़े खां थोरो नंढो हुयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो सफेद रंग जो बुर्राक मुजी खिदमत में आंदो वियो मलाइक सगोरा हबीब करीम जे खिदमत में दरबार में मुकर्रब मलाइक हाजिर थिया आहिनि हर हिक मुकर्रब मलाइक सां हज़ारे मलाइक जी जमायत गॾु आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सींगार जी करे गुस्ल फरमायो आहे महबूब करीम वुज़ू फरमाए करे पाहा जो ताज सिर मुबारक दे पातो आहे माज़ागल बसर व मा तगा जो सुरमुनेर में पातो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वल्लैल वारा सुल्फ मुबारक सवारे करे वक्त हाजे रोशन चेहरे सा मुस्तफा करीम जी बुर्राक दे सवार आहिन हजरत जिब्रील अमीन रिकेब झलियो आए हजरत मीकाईल सोने जे हथ में उन ये सवारी जी महार आहे बाग आए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मां बुर्राक ते सवार हुयुस एतरो तेज रफ्तार बुर्राक हुयो महबूब करीम फरमायो जिते उन जी नजर पई थे उते कदम थे रहिया तो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सैर सफर सा रवाना किया पर मां सफर तो चवा सफर न रब करीम जेको लफ्ज मुबारक इरशाद फरमायो सो आहे सैर जो लफ्ज न में थोरो फर्क समझाए छया त सफर इहो हूंदो आहे कराची के कम थी वियो आहे कराची सफर जे इरादे सां वियो हितां कोच ते चढ़ियो भले सॼी वाट निंड में सुम्ही रहे
वनी कराची समझिए छा थियो विच में छा मरहला हुआ केड़ा मुशाहिदा हुआ यो दिसण जरूरी कोन्हे को सफर वारे जेड़ा जो सफर कराची जो आहे तो उते ही वनी पहुतो बस कम सां भी कराची हलियो पर जेकरे सैर करण जे इरादे सां माण्हू निकरे तो पोइ जेके जेके शयूं विच में अचन थियूं सभिनी खे चङी तरह सां ॾिसंदो वञे जो घुमण जे इरादे सां सुभान अल्लाह ज़ोर सां चओ न मोहब्बत सां जो सुभान अल्लाह मुस्तफा करीम सफ़र करण कोन विया सैर सां चओ सुभान अल्लाह जंहिं सैर सां साजन हलिया से सैर सब सुरहा थिया मुंह दबायो थे मिठा मन मुस्कहारी दावया जोर से जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक चार या जिंदाबाद लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम सैर करन विया जो रब करीम फरमायो त असरा बि अब्दिही जै पंहिंजे खास बांधे खे सैर करायो ऐं सैर में महबूब करीम हर शइ जो मुशाहिदो कंदा चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफर जे इरादे सां निकरंदा आहिनि पर इहो कॾहिं निकरंदा आहिनि सफर जे इरादे सां जॾहिं फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार में मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न जोर से जो सुभान अल्लाह कदे पन्ने आखिर में वो मुस्तफा करीम जो आशिक दर्दमा दान करे मदीने वाले के सज करे इन जाए के जेकरे मदीने वालो पहुंचंदो त यो सफर जे इरादे सां तशरीफ वठो यो सैर करण न हुंदो पर सफर जे इरादे सां पाण जो तशरीफ वठी ईंदा अंदाज़ो लगाए ऐं मुस्तफा करीम जा उम्मती जेकरे रसूलुल्लाह जो सैर मुबारक रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं सिदरतुल मुंतहा ताईं समूरन आसमानन जा सैर ऐं मथे उला फौक़ उला ताईं जेकरे रात जे थोड़े हिस्से में इहे रसूलुल्लाह जा सैर एतिरा तकड़ा आहिनि त ॿुधाए त हिते पहुचंदे मदीने वारे खे कहिड़ी देर न जोर सा जो सुभान अल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेकरे सैर एडो तकड़ो जो रात जे थोड़े हिस्से में एतिरो सब कुछ घुमी आया सुभान अल्लाह हिक हिक शइ जो मुशाहिदो कंदा ॾिसंदा पिया वञनि ऐं उहे समूरा वाक़िआत तफ़सील सां अर्ज़ नथा करे सघजनि जो हिकिड़ी महफ़िल में कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केतिरी बुलंदीअ ते तशरीफ़ वठी विया मां सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ करे छॾियां हज़रत शेख अबुल हसन रिफ़ाई रहमतुल्लाह तआला अलैहि शरह अक़ाइद जो शरह आहे निब्रास जे हवाले नाले सां जेको सभिनी मकतब फ़िक्र जे मदरसन में वो किताब अक़ाइद जो पढ़ायो वेंदो आहे हज़रत शेख अब्दुल अज़ीज़ बरहारवी रहमतुल्लाह तआला अलैहि वो निब्रास जेको शरह लिखियो आहे
उन्हीं में यह गाल जिक्र चला है हजरत शेख अबुल हसन रिफाई रहमतुल्लाह तआला अलैहि वदो कामिल बानू की गुजरियो फरमाए तो हिकड़ो भेरो बैठो हुयुस तवज्जो आहे और साथ सुभान सलाह शरीफ मोहब्बत सबरायो सल्लल्लाहु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मेराज शरीफ ते मथे घुरायो सैर करायो निसात मुस्तफा करीम केतरो बुलंदीअ ताईं विया तवज्जो आहे तो जोर सां जो सुभान तो हजरत शेख अबुल हसन रिफाई फरमाए तो रहिमहुल्लाह फरमाए तो वेठो हुयस रूहानी तरह से परवास कदो विस सईद हत्ता बलगत इला 700 अल्फ अर्श एस्ताई जो मा मथे चढ़ंदो 7 लख अर्श क्रॉस करे सुभान अल्लाह जोर से जो अर्श हिकड़ो ना है कितना ही अर्श आहिन मथे पर हजरत शेख अबुल हसन अलैहि रहमतुल्लाह फरमाए 7 लख अर्श क्रॉस करे यो आया उनका बाद में मुके कह जयो त केना तो वनी बुजुर्ग चयम त उन्हीं जाय ताई पहुंचो तो जाया दिसल तो जाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जह जाय ते जह अर्श ते कदम रखियो आहे मां उन्हीं अर्श जो दीदार करण चाहया तो उन्हीं चयो त पोइते मोटी वन ही त तू हेतरा 7 लख अर्श क्रॉस करे मथे आयो आही करोड़ हा अर्श जे करे तू मथे क्रॉस करे वेंदे कदह बि उन जाय ताई कदह बि कोन पहुंची सघंदे जन जाय ते मोहम्मद करीम जोर सां जो सुभान अल्लाह ऐं इहो सब कुछ मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जिस्मानी तरह से तशरीफ मथे वठी हजरत शेख अबुल हसन रहमहुल्लाह रूहानी तरह से ये परवास करे मथे वियो पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जिस्मानी तरह से मथे तशरीफ वठी विया कुछ मानू जो कुछ आलिमन जो इख्तिलाफ में जरूर आए वे चवंदा है त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रब करीम जो दीदार कोन कयो हजरत जिब्राइल अमीन जो मुशाहिदो कयो हुयो पर मां चवां तो जिब्राइल अमीन त रसूलुल्लाह जी बारगाह में तकरीबन 24000 भेरा 23 सालन में अची चुको हुयो रसूलुल्लाह जने जिब्राइल अमीन के दिसण जे लाए एतरो मथे तशरीफ वठी वजन इहो को एजाज घणो वडो नाहे पर रब करीम पंहिंजे महबूब करीम के पंहिंजे दीदार जे लाए घुराए हजरत इमाम अहमद बिन हंबल रजी अल्लाह तआला अन्हु का जने पुछा कई वई त इमाम सोना बुधायो छा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब के ॾिठो छा रसूलुल्लाह पंहिंजे रब जो दीदार कयो हजरत इमाम अहमद बिन हंबल रजी अल्लाह तआला अन्हु उहो वक्त जो कामिल मुहद्दिस ऐ मुजतहिद इमाम मजाहिद जो इमाम आहे जो उन जे लाए जिक्र चला है किथे इंदो आहे तो उन के 7 लख हदीस याद हुयो किन जिक्र कयो उन के 10 लख रसूलुल्लाह जो हदीस याद हुयो पर हजरत इमाम अहमद बिन हंबल रजी अल्लाह तआला अन्हु का जने पूछा कई वई इमाम अहमद बिन हंबल रजी अल्लाह तआला अन्हु फरमायो राह एतो त चवंदो वयो जो उन जो साह जो आहे इहो दम खुटी वयो हजरत इमाम अहमद बिन हंबल रजी अल्लाह तआला अन्हु ॿुधाई जो वियो त हाओ मोहम्मद करीम पंहिंजे रब जो दीदार कयो चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो
अल्लाह ताला जी ज़ात व बरकात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्श मुअल्ला का मथे घुराए करे उहे मेहरबानियूं कयूं उन जाय ते जो जॾहिं पहुता रब करीम फरमायो बिमा उशर्रिफुक या अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ महबूब एडो तोखे इज्जत वारो शरफ बख्शो अथम बुधाए त हाणे मां तुझी गाल कयां त कीअं कयां केहड़ी मेहरबानी कयां मूं पंहिंजे तरफां त खोड़ सारियूं मेहरबानियूं कयूं आहे पर तूं बिका फरमाइश कर केहड़ी शे घुरजई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज कयो त या रब मुखे पंहिंजे अब्द हुजण जो शरफ अता फरमा सुभान अल्लाह कुर्बान वञा महबूब करीम जी ज़ात हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम आसमान ते घुरायो ज़िंदा अॼु ताईं उन्हीअ जे मथा कलमे पढ़ण वारा उन्हीअ गुमराह ख्याल में मौजूद आहिनि त माअज़ल्लाह के चवनि था त हज़रत ईसा अल्लाह या अल्लाह जो टुकड़ा उहे गुमराह थी विया पर मदीने वारे मीर जे अज़मत तां कुर्बान वञा इहो ख्याल शायद रखंदे त मता कॾहिं मुंहिंजी उम्मत जे कंहिं फ़र्द में अहिड़ो अजायो ख्याल न थिए त को रसूलुल्लाह रब करीम ताईं उन्हीअ दीदार जी दौलत सां मुशर्रफ थी करे मता एॾी बुलंदीअ ते पहुची करे मता कंहिंजे ज़िंद में अजायो सजायो को ख्याल अची वञे पर ऐ करीम रब एॾी मेहरबानी कई अथई आख़िरी टाइम ताईं मुंहिंजी जेकॾहिं का गुज़ारिश इल्तिजा आहे उहा इहा आहे त मूंखे पंहिंजो अब्द हुजण जो शरफ अता फरमा जीअं मां अब्द आहियां इन्हीअ लक़ब सां मूंखे मुशर्रफ फरमा तंहिंजे करे मेराज जो ज़िक्र जिते रब करीम फरमायो उते अब्द जो लफ्ज़ इस्तेमाल फरमायो सुभान अल्लाह चओ सुभानल्लज़ी असरा बिअब्दी पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे अब्द खे ज़िक्र जंहिं पंहिंजे अब्द खे सैर करायो फअौहा इला अब्दिही मा औहा रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे अब्द सां जेका मेहरबानी उनखे करणी हुई सा कयाई अल्लाह तबारक व तआला मदीने वारे मीर जे ज़िक्र जे सदके में असांखे क़ब्र में हशर में महबूब जी ज़ियारत नसीब फरमाए आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।